अस्सलाम वालेकुम। असां गॾु आहे इनकोर चैनल जो नुमाइंदो अमन ज़वा। ये त अॼु असांजा गेस्ट आहिनि साईं परवेज़ साहब, जेके दुनिया जी 4 ॿोलियूं अहम ॻाल्हाए सघनि था। हीअं तव्हांखे असां वठी हलूं था साईं परवेज़ साहब। साईं कहिड़ा हाल? असां ॿुधो आहे त तव्हां 4 अहम ॿोलियूं ॻाल्हाए वेंदा आहियो। पछतो ॻाल्हाईंदा आहियो ऐं इंग्लिश ॻाल्हाईंदा आहियो ऐं उर्दू ॻाल्हाईंदा आहियो ऐं सिंधी ॻाल्हाईंदा आहियो। सिंधी त तव्हांजी मादरी ज़बान आहे। बाक़ी 3 ॿोलियूं जेके अहम आहिनि इहे तव्हां ॻाल्हाईंदा। तव्हां असांखे जेको आहे त असांखे हिन जुमिले जी तव्हां असांखे इंग्लिश में ट्रांसलेट करे ॾेखारियो। कोटड़ी में पाणी जी शिदत खोट रहवासी ॾुखाईंदड़ दिल आहे। इनखे साईं तव्हां इंग्लिश में कीअं बयानु कंदव? तव्हांखे Mit Feidelos beging Irland bis to my father gang. Genau zu fallen Mars when Feidelos teacher. Check to my father. महिरबानी साईं तव्हां असांखे इंग्लिश में ॿुधायो। ॿुधो आहे त तव्हां इंग्लिश में गाना बि ॻाए ॿुधाईंदा आहियो। ولقد بعتم فرجة ما قتل مرجع والمهدر فقدنه فقدن فقدن كما فيهم ما في तव्हां हींअर असांखे पछतो ॿोली जेका आहे त पछतो ॿुधायो त कीअं? हाणे तव्हां ईअं ॿुधायो साईं पछतो त ग़रीबनि सां ॾाढो ज़ुल्म थी रहियो आहे। تقريبا لقيت موجودة على واحدة براكش عودنا لا كنت باقيت ما لك سويت لقيت ما غير باقيت باغالي وجد بعد أنا ولدت هذا من साईं हाणे तव्हां उर्दू त सभई सम्झी वेंदा आहियो। हाणे जेको आहे त पछतो में को गानो आहे साईं ॿुधायो जीअं दिलि ख़ुशि थी वञे असांजी। لغيتنا ملذي طيتنا فشنا خيتنا خمري لغيتنا بيت خيت لغيتنا لو ذكنا بعضنا خيت مهنوني لغيتنا ماريدي خيتنا للي بشعلا شباشن لي ما غير الجنة جمشعلا كيشنا شان بخشخنا كيشنا خشمنا वॾी महिरबानी साईं तव्हां असांखे पछतो में इहे तव्हां पंहिंजी अहम ज़बानूं असांखे तव्हां वर्ड वर्ड ॿुधाया। तव्हां पंहिंजो टाइम थी रहिया आहियो। तव्हांखे जेको आहे त असां वॾी आगाज़ महिरबानी तव्हांजी जो तव्हां हिते आया आहियो। 15 रुपए पैसे कर देगा साईं तव्हांजा जेको आहे वो कहना ये इंग्लिश में असां तव्हांखे इंक्वायर चैनल Hello. طغيت أنا حتى طغيت ما غير دكتانا. وأنت غنا في نوايا غير ذو دمى. أنت غادي شغله زين ما غير ذو داية. ده وقت ما هو بعد كذا. أنت هذا ما غيك. ولا لا. راوي راويت غرادم. طغيت أنا غير فرقة هذا ما خلوا دويت. صبح سويت ما رفت هنا. केरु हुया साईं तव्हां? और मुंहिंजा दोस्त हुया फ्रूट वठी वॾी महिरबानी साईं तव्हां असांजे चैनल इंक्वायरी आया आहियो। जी सर ऐं हाणे असांखे असांजो जेको आहे त टाइम ख़तमु थी रहियो आहे प्रोग्राम असांखे। वरी तव्हां सां ॿिए कंहिं सुठे ॾींहं ते नए एपिसोड सां नए गेस्ट सां तव्हां गॾु हूंदासीं। अलाह